दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे भली कार शाहिद खुश ब्लॉग यूट्यूब चैनल में अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं पंहिंजा ड्रामे जी। अचण वारे एपिसोडनि में छा थींदो, आख़िर छा न थींदो, सॼी ख़बर बहितरीन ख़बर तव्हां सां शेयर कंदो। हिन वीडियो खे बसि आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो त हेॾा चाकर ख़ान इन्हनि खे कोन छॾींदो, इन्हनि सभिनी पंहिंजनि खां हक़ हिसाब वठंदो ऐं उन्ही खे मारण जे लाइ चरुंडो बि त प्लेनिंग ठाहे रहियो आहे। को न को कोशिशि करे रहियो आहे पंहिंजे पुट जे हथां चाकर ख़ान खे मारायां। पंहिंजो डिॼो पुटु चाकर ख़ान खे काॾो मारे सघंदो, इहो पाण फाथो पियो हूंदो, अञा रुंडे जे लाइ वरी मुसीबत शुरू थी वेंदी। होॾां इहो उठ जेको आहे जाबर भॼंदो डिॻंदो थो वधे कासिम सां गॾु पाण खे सांवल खां बचाइण जे लाइ, पर सांवल हिकु न हिकु ॾींहुं इन ताईं पुॼी वेंदो ऐं इन खे सटको कुटको ॾींदो ऐं कासिम खे पकिड़े वठंदो। जीअं दोस्तों कासिम जे हथ अची वेंदो आहे, पोइ जाबिर बि जे हथ अची वेंदो आहे। राति जे टाइम सांवल इन्हनि खे गुरको खणी कासिम खे ॿधी खणी ईंदो आहे। पर जेको आहे सिकू बि पंहिंजे भाउ जो हक़ हिसाब वठंदो, रुंडे वारनि खे कोन छॾींदो। दोस्तों अॼु अपडेट पुॼी पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खुश ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। असां ईंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त, थोरो कमेंट बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।